उन्हीं रब्बा दोती ये पानी जे कतरे मां लखन जो लाल बनायो थी अखूं तॾिसो कन तॾिसो हथ तॾिसो पैर तॾिसो चप तॾिसो ये पुतला तॾिसो कीअं सुहिणा कया तमाम ये न्याणियूं निमाणियूं तॾिसो जो घर अचे मज़ूरी करे न्याणी चवई अब्बा हिक लफ़्ज़ चवण सां मज़ूरीअ जा थक लही वञनि अच्छी दाढ़ी थी हुई थी अन्या रब नथो सुञाणे सुञाण पंहिंजो रब जंहिंजा थोरा थी तंहिंजा थोरा वइन तउद्दू निअमतल्लाह ला तुसुआ हितों दो ॾाढा थियो सुभान अल्लाह साईं थोड़ा कंजा अल्लाह अल्लाह ये के ये तो करोड़न में न मिलाई मुफ्त दीनी नाबी नहीं खुद कदर बुझ ये ज़बान अरे जे जरा के चवे शिरक जा लफ्ज गाए गालियों में गिला करे ऐ बकदे या करोड़न में न मिलाई मुफ्त दीनी मां इन सा कुरान पढ़ तमा वही जहान सोना हुजूर फरमायो ये कोई बिन शैन जी ज़मानत दींदो जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद लाल बेज़ा अबू बेज़ा भाव बेज़ा उन दी नबी शफाअत कई था 28 दर जन्नत जा खुली पढ़ा कुरान पढ़ो सही हुजूर चयो बिन शैन जी ज़मानत दे एक बिन जगहन जे विच में शर्म मना ज़िना न करे ॿियो हिन ज़बान सां दिल आज़ारी जेड़ा लफ्ज़ न ॻाल्हाए शिरक जा लफ्ज़ न ॻाल्हाए मां मोहम्मद शफाअत कई जन्नत में वरतियूं वेंदो मास जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद अल्लाह तां की वधाए आमीन चओ गाड़ियों न थियूं जो बंद थियनि गिला को चुप न थो करे रात दी ज़िना जा रास्ता थो ॻोल्हे शफाअत कीअं थी ये तो बिन शैन जी ज़मानत दे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद वमार सल्लाक अब हमारे जान दे सुभान अल्लाह करे एडी मित्र थी वमार सल्लाक इल्ला रहमतल लिल आलमीन तो जो दिल वारो ता रहमत जे कुरान जे पानी सां धो रात दी गिला ऐ बन कढो इन्हीं ज़बान सां कुरान पढ़ो अरे साहबी कुरान पढ़ो रसूलुल्लाह जो जुमीनी न नबी जुमीनी सुभान अल्लाह कुरान जे कर हिजरे अस्वद के छोटो जुमी दे धिक्का था जी ये दो धिक्का भी कबूलन इन्हीं के जुमी जा तो जैनते नबी से जे नबूवत का चप्प मुबारक लगान मनमा खतादा रजा चप्प भी उते लगे जान भाई गनुडे गलत न गालाइन इंशाअल्लाह वरी इन्हीं पत्थर के अब हमारे करने गालाइन पत्थर के हजरत उमर सोचे पत्थर पत्थर
पत्थर आयो जन्नत मावाए तुझे तमें नफो नुकसान कोने चुमियों तो के तड़ी था जाऊं जो रहमतुल्लाह आलमीन तो के चुमियों नीनियों सुभान अल्लाह तक कर यार फिर वो कुरान तो पढ़ा नबी जो शान अन्या तो के निंद्रा अज दो कुरान बुधाए को कब्र में कम चाहिए हजरत मौलाना ज़रवली रहमतुल्लाह अलैह दुनिया में लड़े वडो कराची जो सुबह जो दर्स दींदो वडा वडा ऑफिसर रोई पवना जज़ाकुमुल्लाह ये तो आलिम मरण खाग में 3 ॾींहं ख़्वाब लदई सुभान अल्लाह सुबह जो ताल बन के बुधाई त मां मरी वियो आहियां मांखे कब्र में लाथो अथऊं जटन गुज़री उन कब्र में हसीन जमील जवान आयो यो ख़्वाब ताल बन के बुधाई जटन गुज़री वरी ॿियो अहिड़ो सुहिणो जवान आयो जो उन खां बि वधी सुभान अल्लाह उन खां बि वधी अरे हीअ जमात थी जमीयतुल इस्लाम वारी जंहिंजा हथ क़ुरान में आहिनि हा हा जेके सिल ॾींदा न क़ुरान छॾींदा न नबीअ जी ग़ुलामी छॾींदा असां नबी जे ख़त में नबूवत जा चवंदा करम नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम जमीयत उलमा इस्लाम गुलाम ये रसूल में तभी कबूल गुलाम ये रसूल में नारे तकबीर जटन गुज़री ॿियो जवान आयो वो उन्हीअ खां वधीक सुहिणो हो जेको पहिरियों आयो वो पेरन खां बीठो जेको पोयों आयो वो मथन खां बीठो सुभान अल्लाह ॿुधंदो वञो असर सां बांग थी मिले लठ खुले ते ताड़े पाणी जो वारो आहे अरे निमाज़ ते केरु ईंदो डेढ भील मारे जा भंगी ओड काफर ईंदा न तो कलमो पढ़ियो आहे उन्हीअ जवान ते ओ जंहिंजे मथां रहमत वारो क़ुरान नाज़िल कयईं यार तकर अंदर ठरई अल्लाह जटन गुज़री मलाक आया सवाल करण त रब तुझो केरो केरा नबी तुझो केरा दीन तुझो केरो जेको मथन न बीठो उन इन कागज़ ते सही करे मलाकन खे चयो हलिया वञो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर हलिया वञो जेको पेरन न हो उन खां पुछई तूं केरु आहे जंहिं मां तुझे सुबुह जी नमाज़ अज़ान खां तोखे जाग थींदी शैतान ज़ालिम आहे वरी ज़ोर ॾींदी त निंड कर अञा टाइम आहे खबर न पई सिॼ उभरी वेंदो शैतान कन में पेशाब कयो इहो थो वञे पोइ तूं कहिड़ी तुंहिंजे लाइ भलाई थींदी जे शैतान कन में पेशाब करे त बचो छा हितों थो ॻाल्हायां दर्दम खुदा जो कसम खल्क होटल ते आ मेले में आ मलाखड़े में आ नाच में आ गाने में आ हे बादर जो मोबाइल आ रात जो छोड़ा तुम्हारा फिल्म ॾिसी निंड कन ये ॾिसी मरी वई त किनो थी मरदे कुरान पढ़दे मौत आई त वाह वाह साईं गलत तो ॻाल्हाए नमाज़ कोन्हे हाल में वेठा सब नमाज़ां भलियूं पर सुबह वाली नमाज़ में चेहरे में नूर अची वेंदो अल्लाह तोखे बरकत करे सुभान अल्लाह पढ़ा कुरान
उतल मा उहिया इलैका मिनल किताब हितां तो ॻाल्हायां रब जे फज़ल सां मां क़ुरान टको न लाहां तगारी ते जेको न बीहारे हिन असांखे केरु सुञाणे मौलाना खे केरु सुञाणे इहे सभु कमाल उहो हिन क़ुरान में हा सदको अञा नबीअ जे नाले तम अहिड़ा वफ़ादार ॾिनई हिकु कलामुल्लाह ॿियो रसूलुल्लाह अरे जिते मिट छॾे वेंदई हे तोखां परे न वेंदई हा नबी शफ़ाअत कंदी जन्नत जा दर खुली वेंदई कुरान बगालियो कंदी हिकु शफ़ाअत ॿियो हुज्जत हे एसपी जो माण्हू एसपी जो सूबेदार वठी ईंदो ॼाणे थो कि तूं साहब जो माण्हू आहे कि मुंहिंजो माण्हू आहे कि हिनखे वठियूं आहिनि क़ुरान रब खे चवंदो हिन सां लेखो थो करे हिन सां दुनिया निंड कंदी राति जो मूंखे पढ़ंदा मोकल ॾे त जन्नत में वठूं पढ़ां क़ुरान हे पोयां नथा ॻाल्हाइनि अलाए निंड अथनि वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अल्लाहु अकबर दुनिया निंड कंदी हे रात जो मांखे पढ़ो केमल तिलावत पियो करे केमल सजदे में केमल रुकूअ में केमल क़ियाम में अल्लाह अकबर हिन सां लेखो था कि मलाइका हटी वञो उतल मा उहिया इलैका मिनल किताब व अक़िमिस सलात इदा मलाइका आयान हिन गोठ के वकोड़े आन कुरान ॿुधण आया थी मलाइका अञा तो के निंड अञा खट अल्लाह तो के हयाती दे पर केतिरो रंग आखिर मरो इहा खट जनाज़े जे सूरत में निकरंदी हा ये मरो मुझे नबी थो चए इहा 12 क़बर मिट्टी अंदर बिश्त जो भाव जो नबी सचो आहे सुभान अल्लाह जो राजा हुजूर खे चई हिकु तिलावत कंदो कर क़ुरान जी ॿियो निमाज़ पढ़ंदो कर नबी संगे रब जहिड़े रब आलम में था रोज़े जो हुकुम मिठे मदीने में थियो हज जो हुकुम मिठे मदीने में थियो ज़कात जो हुकुम मिठे मदीने में थियो ऐं निमाज़ कीअं मिली नबीअ खे जिबरील खे चई वञ नूरनि जो सरदार पैगंबर ॾे नौकर बणिजी वञ नौकर रसूलुल्लाह जे पेरनि मुबारकनि जूं तिरियूं माटियूं अथई कीअं आयो आहे कि अर्श वारो मथे तो तव्हांखे पाण ॾे घुराए हीअ राति कहिड़ी आहे कि विसाल जी मेराज उरूज जी रब जे ज़ात सां मुलाक़ात करण जी रात जिबरील ये मुंहिंजा साईं सॉरी भी जन्नत में वठी वञ मुंहिंजे नबीअ खे माॾे वठी आ माॾे सुभान अल्लाह कुदरत जूं नयूं नयूं निशानियूं ॾेखारियां सुभान अल्लाह जो अब वेही रहो मेलो ना है कुरान लिनुरियहु मिन आयातिना मादे वठी के त नयूं नयूं निशानियूं कुदरत जूं ॾेखारियां अर्श ॾेखारियां कुर्सी ॾेखारियां जन्नत जो सैर कराया पंहिंजो दीदार भी कराया नबी संगे मथे घुराए जो तोहफे में निमाज ॾिनई अहिड़ी शइ त निमाज आहे ॿिया हुकुम
जिब्रील खणी आयो नमाज के मथे बढ़ाए पान चई ये तोहफे में तुझे उम्मत जे ला तोखे मथे वियो त भी उम्मत या मेराज ते उम्मत या तारादी जे तौर ते उम्मत या क़यामत दी उम्मत या पुरसरात ते उम्मत या कुर्बानी तो करे उम्मत या अल्लाहु अकबर यमिया उम्मत या सुभान अल्लाह उन नबी जी सुन्नत दाढ़ी नथी होणी जड़ियो नथी गई नबी जा उम्मती इन दाढ़ी जे करे छुट्टी जन्नत में हरिया सुभान अल्लाह जोड़ा मानू ता चवन मुला मुख मरी वेंदा खटियूं लस्सियूं मानियूं पिनजियूं याद रख ये मथे ते कुरान आ जेको कुरान वारन के तो रब खाए दुनिया जो अकुल हैरान वकील कई ऑफिसर कई पुत्र हां सुकून खत्म आ उन जो सुकून न वटा जनवट कुरान पुत्र हाफिज कई आलिम कई हां 70 मानू आलिम अमल करण वालो छडाई सिधो जन्नत में वेंदो कुरान जो हाफिज ॾहनि माण्हुनि जी मोकल मिलंदड़ हेॾो अबू हेॾो अम्मा तुंहिंजे अबे अम्मा हेड़ो ताज पारायो वेंदो न सिज में एॾी रोशनाई आहे न चंड में रोशनाई आहे जेका हुनजे ताज में कुरान वारनि खे जेको रब खाराए अन घुरियो थोड़े हा दुनिया घुरे रब कुरान वारनि खे अन घुरियो हे बिना चवण माण्हू चोथा ख़िदमत कनि चओ हिन जी निमाज़ अहिड़ी शइ बेनिमाज़ी क़बर मां थुदो मुंहुं कारो बेनिमाज़ी मरे एडी उन थी लगे जो समुंड पिया उन नथी लगे लहेस हा निमाज़ी मरदो ये पट जा रुमाल मला के जन्नत में खणी इंदा ये ॾेखारींदा ये दम परवाज़ थींदो ये अटे में वार सुभान अल्लाह सॼो ॾींहुं होटलनि जूं माण्हू भईचा भञी नाच निमाज़ आहे न कुरान वणाई अगे असां नंढा दाल बासे खुदा जो कसम मानी वठण वेंदासीं मदरसे जूं या लस्सी सवेर उस्ताद मोकिले वञो हेॾे तक कुरान ओता किथे वेठा हूंदा कुरान जी तिलावत सुभान अल्लाह अॼु ज़ालिम टीवीअ जा बटण लॻा पिया ओता किथे हेॾियूं गॾ जे पेट जेॾियूं तबाही अची वई आहे बरकत छो नथी पए अल्लाह को चवंदा अबा वे तालिब मां जट कुरान जो दौर चांद मां तो लस्सी वठी थो ॾियां मानी बि वठी थो ॾियां अल्लाहु अकबर लख रुपए जा अमीर ताम तैयार कन उनमें एॾो मज़ो न आहे जेको 5 घरनि में अल्लाह जे नाले ते मानी वठी आहे उन भाॼीअ खे दाल खे गोश्त खे पनीर खे हेॾे मारे तक सब्जीअ खे ये मिलाए खा किलोड़नि जे ताम में उनमें मज़ो न आहे जेॾो अल्लाह जे नाले वारे ताम में मज़ो कुरान वणे नथो बेनिमाज़ी की कब्र में अज़ाब निमाज़ी दी कब्र रोशन मला के जन्नत निंद्रा कर निंद्रा सुभान अल्लाह मज़ा होती फरमाई कुरान मजीद जे अंदर लफ्ज़ उतल मा उहिया इलैका मिनल किताब वा अक़िमिस सलात इतो तो करा रब जी फज़ल सुभान अल्लाह तिलावत तुम ही कुरान जी कंदो कर और नमाज भी पढ़दो कर मौलाना ज़रवली ख्वाब बुधायो ताल बन के जेका पेरन न हुई वो नमाज जेको मथन न पुछो मां तू केरा के मां कुरान सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन का यारी रखी त बिलाल कुरान का यारी रखी घुमे मक्के जे घेतन में पियो जुत्ती जो खड़का अर्श सुभान अल्लाह
यो चाहो फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान क्या भाई जो जेतरो थी सगई मुझो कुरान पढ़ दो देखो ही ना क्या है गाली न दे एक बार न पढ़ अंधा दिया न मारू एडी आई के चाड़े एक बार तो पढ़े ये मैं छोड़ा ना कूड़ बाना सच्चो हां हिन के पढ़ जे को सच्चो ही सच्चो खुदा को दमाजे को रोज सुबह जी यासीन जी तिलावत करनो कुरान जी तिलावत करनो पंज वक्त बाबा जी सा नमाज पढ़ंदो मारे कंदे ये से जी रहंदो न भूखियो न वञ खुदा जो कसम कुरान पढ़ी घरों निकली दापाऊं रस्ते ते दामानू मौलाना दुआ तो यो चाहे ओए फिर के सुना वरतिल कुरान तरतीला ये तो के ठाए पढ़ हां पुलिस जाए न जा रंग सब कब्र में छड़े वेंदा हे कब्र में कम हेड़े कुरान को पढ़े दो अमीर आए नवाब आए कामोर आए वजीर आए वडेरो आए जमींदार आए अम्मा न्याणी भेण भाव केर पिया ताजर आए दुकानदार आए इन को पढ़े न वन वातसिमू बिहब्लिल्लाह जमीआ ये रसी की कुरान वाली इनके जिम्बन जो मकसद जी कुरान के वही हुई कर सदको ना सोने अलियत मारे तक भूख लगी कुरान पढ़े भूख खत्म साहबा के भूख उन्हें लगे कुरान पढ़े उन्हें भी खत्म भूख भी खत्म सोने हुसैन जी करबला में न पानी ते नजर न मानी ते नजर न बीबिन ते नजर न बच्चन ते नजर नजर ही एक रब जे कुरान ते जो नमाज ते तो के छो शाहे जान जाओ साहबा वडो थोड़ो इयो थो रब जो तां के तौहीद दी सयामत खान रहमतुल्लाह अलैह अल्लाह उनकी कब्र रोशन करे तांजे कौम में पैदा थो तांजे दरन ते अची कड़ा खड़काए तांजे तौहीद बुधाई कुरान बुधाई तांजे बच्चन के मदरसन में दाखिला दई तांजा बच्चा हाफिज भी था आलिम अजी जवान कब्र में निंद में ज़ालिमन के जुत्ती जेड़ा बिनायो तो के केरी खबर कुरान वारन जी दुनिया में लड़े व्यान दुनिया रोए अरे रिंद साहब वाला डॉक्टर साहब वाला मेके साहब वाला अखिर में पानी था वान तेरा में कदम तो के भी मर रोआ मां के भी किलो थी नमर मर्द कल में सामने और कुरान न तो अगर वदा मां दुआ कुरान ये के चवन कुरान पढ़ बई तो मथे खड़ो नारे तकबीर शाने कुरान अज़मते कुरान नारे तकबीर मरी वेंदे कुछ कर क्या वे तो वला तमूतुन इल्ला अरे तो दिसण में नथा अचन हे सचो आ नबी नबी सचो कुरान सचो ये मलाक आया जो जाच काने वे आसमान को लई कुरान ॿुधण आया थी तू बेज़ार भी थो त बस करे त जान छुटे भली ॿुध न ॿुध सबू थी वञे त भी मां कुरान पढ़दुसि छो त मलाक आया
कुरान मौलाना नसीब थी लो वक्त वाले बिलाल वक्त वालो हाँ अबू जहल बदबख्त हो निमरूद वाला बदबख्त हाँ जो इब्राहिम नबी के न सुञातो हाँ हाँ बख्त वाली ही त निमरूद जी न्याणी ही जो इब्राहिम नबी ते कलमा पई फैसलो मत पढ़ा करो वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह कदी जेको कुरान तो पढ़ा ये अमल न दे वया दुनिया में जे रूह जे सवाब जे पहचान जे खातर कुरान पढ़ायो हो असा जो यकीन आ रब के कुरान जे करे कब्र में निंड कराया और कब्र कुशादी करे त देर काने ये के कुशादी ये न हुंदी मैल बमेल ना ये कुरान मुझे अगे आज से अमर की नजर पड़ी उससे कब्र कुशादी अरेड़ा बच्चा काढो वचे जेका अम्मा मरी वञे अबू मरी वञे कुरान पढ़ो वॾो फौजी ऑफिसर हो 20 सालनि जी तो ॻाल्हि कयां पादा कोठई गाबा कोठई एॾियूं देगियूं रधियूं 2 कलाक कुरान पढ़ियूं रोए पियो चई मौलाना जेको कुरान पढ़ियो थी मूंखे यकीन आहे त अॼु मुंहिंजे अबे जे क़बर ते रहमत वरसी अहिड़ी औलाद काढो 2 सालनि जी ॻाल्हि आहे हिकिड़े घर में वठी आके दुआ को मौलाना उते हिकिड़ी माई आई पुरानी रोए पई रोए अबा यो ज़ालिम पुट मांखे सिजल ते जो रोज़ लठनि जी मार थो ॾे अरे अहिड़ो कारुणे अम्मा जे पेट में सांभी ये गंद धोतई जेका खीर थी पीआरई कुरान जो चए वहन अला वहन हाँ साईं सचो कुरान अमर के दुखन मथों दुख आहिन के ना 2 महीना था गुजरन उडेड़ था थे मानी नथी वणे अल्लाह अकबर बुखार था निकल वरी जमण जो टाइम तो मौत हयाती जो जेड़ो तो अल्लाह अकबर यदि बच्चो जमे अम्मा जा दुख लई सुभान अल्लाह गंद में भरल होंदे अबो भी न खंदी तो जबड़े मां के जो तो गंद धोए धोई गंद साफ करे कपड़ा पाराए ए सुरमा पाराए ये तोते की मिठी बोली होंदी बोले ये अम्मा दीड़े अम्मा धिका थोड़े अम्मा के अबे के धक्का तुझे करे मजूरियों के लगारियों पत्थर तो कुटे लाबारा ठोकरे तो मुझा बच्चा कहीं तरफ दे लवन मां तकलीफ में हो जा मुझे बच्चन के तकलीफ न हो जे तभी तो कुरान के वक़ज़ा रब्बुका अल्लाह मैं तो कुरान पढ़ा रस्तो वेड़ो गंदो सजी वाट ड्राइवर दबर दुआयो बाबा सब्र कर कुरान जे करे हालम अल्लाह ताला भलाई करे सुभान अल्लाह वक़ज़ा रब्बुका अल्लाह ताबुदू इल्ला इय्या व बिल वालिदैन ihsana 15 पारो तो पढ़ा सूरत बनी इसराइल कुरान था तो जे ये तो हुक्म मुंजो मने इबादत मुंजी के खिदमत अबे अमान अरे वो कमाया अल्लाह बहादुर जी अम्मा अल्लाह अकबर कमाए भाई अदा बहादुर जो मिठी अमर जे करे कुरान पढ़ाए अरे ये सही हूं अमड़े न बाबे जी खिदमत क्यों एकड़ो थोरो न लाए सको पी गुम पगर दावा पत्थर तो कुटे रोड ते अल्लाह अकबर
लेकिन मार था वन ये तू बीमार थी नो है डाबे के मानी न थी होने अल्लाह अम्मा के घर में थोड़े अल्लाह मुझे बचड़ो तुझे हवाले थी अबे अम्मा की दुआ और शकील लाने दे अल्लाह अकबर अबो मरी वही अम्मा वो दुआयूं घुरो वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा सुभान अल्लाह करता अरे सुभान जी ताकत बुधाएं दरियूं निकरियो निनी ए आलम वेठा या सुभान जी ताकत ये महबूब के मिराज कराए सत आसमान क्रॉस कराए मथे पंजो दीदार कराए वरी वापस आ गई दरजो कड़ो भी लुडे पियो वुजू वारो पानी भी हले पियो बिस्तरो भी गरम हो या ताकत सुभान जी ये सुभान जी ताकत हेरे मारे तक या ते दुनिया जी ताकत खत्म थी वेंदी आ उते सुभान जी ताकत शुरू थी यूनुस नबी मच्छी जे पेट में उते केड़ा लफ्ज चई हां सही बड़ा कुरान फनादा फिज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी जो हाँ उठाया अंदर उठाया चाची ला इलाहा ना है कोई इलाह ना है कोई कारसाज इल्ला अंत अंधारी उतरे रात जी अंधारी दया जी अंधारी मच्छी जे पेट जी इनमें भी जौरब के सजी तुम्हारे बहादुर नाम तो ये मिठो कुरान पढ़ायो तो अमर के रूह के सवाब मिले तो अम्मा की कब्र खुशहाल सुभान अल्लाह अंधारे में छाजे इल्ला अंत ये न जे दे रो बड़ वारो ओला वारो दक्षिण वारो उत्तर वारो पांच पीर दस्तगीर ना ये इल्ला अंत मगर तू ही है भाई आलम बेटा अंतमा न चाहिए अंत तू ही है ये माना आलम था समझे वो अगते चाहते सुभान अल्लाह हाँ अर्श वाले कहो ये यूनुस ये लफ्ज न कहा क़यामत ताईं मच्छी जे पेट में बाहर न कढांदा पर ये लफ्ज अहिड़ा चई जो अर्श खे लाॾे सुभान अल्लाह पढ़ दो कर अल्हम्दुलिल्लाह पढ़ दो कर नमाज कंपो अल्लाह अकबर पढ़ दो कर 33 दफा सुभान अल्लाह 33 दफा अल्हम्दुलिल्लाह 34 दफा अल्लाह अकबर अल्लाह अकबर ये दिन में ये अमर ये जात भैया ओ मां दिल का ये दो मथन को ले अल्लाह ताला के सलामत करे मुझे ला सब इज्जत वाला हां सब फिर जे कढ लगाऊं इज्जत उते दे जाओ मां के रब जो कसम ये मला के सलामत करे ये जन्नत रे वठी सुभान अल्लाह पर अन्या मुझ रब भी सलाम कर रब जन्नत वसीक الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا इतना लोग लाया रब जे फضل सां न त मां कुरान की तगारीअ ते भी को नबी आ रही भाई सब कमाल हिन दिल भर में थी कर ज़ियारत कर तीन ॾिसी अंधो थी वियो आहे कुरान खे ॾिस त नूरानी लाइट वधी वञे
अज हिन अखियुनि खां क़ुरान खे ॾिस उते रब सॾु करे चवंदी आ त मां दीदार करायां कुरान खे ॾिसी कुरान जा हुक्म मने अमल कर रब छा कंदो वजूह यौमइज़ नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा भाई आए कुरान अल्लाह तो के खुश करे ए बेचारो इंतजार में बीठो अरे के वडे रंग जो इंतजार कर के नवाबन जो के पुलिस जो के हाकिमन जो पर कमाल हे विया के हिन दिल भर जे करे कुरान वारन जो इंतजार कर बीठा अजे मौलाना तो कुरान पढ़े तो गोठ वाला कुरान ॿुधे उन को पंध करे आयो है मिट्टी मो सणक सजी मिट्टी जेका पेरन ते धूड़ पई क़यामत दी जहन्नम जे बाज दूहन जो तो भी नहीं सुभान अल्लाह रब चवंदो कुरान वारे खे मुंह मथे कर त मां पंहिंजो दीदार करायां रब हीअं जो ॾिसंदे त दुख लही वेंदे जज़ाकुमुल्लाह अल्लाह ताला बरकत करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज कुरान आदमा पंहिंजी ज़ियारत कराए नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐसा गोरीबान गायणन के ऐसा गोरीबान नाचन के ये तो तांजी मोहब्बत आ जेकी रब दे के रखियो दुआ आखिर में घुटदा से अल्लाह ताला से वधाए सुभान अल्लाह खिदमत कुरान जे करे पर ॿियो त के तरीक़े अहिड़े सां जो जंहिंमें इज़त हुजे काई वञो था जा इज़त हुजे पैसो कारे कबो इज़त मथे आ जाल तरीक़े सां जेको शरीयत जो हुकुम अल्लाह ॾई बस बिना घुर जे याद रख तोखे रब न छॾींदो के तो उतां ॾींदो मां जॾहिं घुमां ॾींदो रब जे दीदार करा वही ॿियो छा खपे वठी हलंदा मलाक जन्नतन के वसीक़ल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम ये मलाक बां को वठी तुम सलाम हुजे तोखे कुरान वाले के चवंदा हां मुवाइद के मुशरिक के ना ए कुरान मथे दिया तो मुशरिक आसमान तम किरी पियो बजदो कोठे तुम कह के ढेकोड़े तभी जगह बाहर भजे पर जो आसमान तुम गिरो सिद्धो जहन्नम में हले हुए मोमिन के जे घबरा न जन्नत सिंगारी तमा जो तो माखे सुना तो हां मां रब गैरत वारो तुम भी गैरत वारो बनजी सजदो मुंजो कयो अजो तो मां 70,000 पर्दा परे करे पनी दीदार पनी ज़ियारत कारे साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये वठी अंदा मलाक जन्नत रे तो सलाम करना मुबारक थी मलाक तो सलाम करना पर रब्बु वाले वासा अल्लाह वदावे मानु चवंदा मुला वठदा अरे मुला वठदा की मुला दींदा भी है हाँ असां के भी दोडे अन बोलियो हिन जे करे पैसो पोइते आ इज्जत अवला अबू जाल की इज्जत नहीं जलील करे मारियो मां इज्जत ही तो बिलाल की
घूमे मक्के जे घेटन में पियो जुतिया जो खड़का अर्श ते पियो हले छाजे करे एक रब जी तौहीद बिलाल जे अंदर में थी वई पियो नबी सां भी सच्चो कुरान सां भी सच्चो बेशक बड़ा कुरान सलाम कौलम मिर रब्बिर रहीम अल्लाह सलाम कलोड़े अल्लाह मोमिनन के पेट किन सां भरियो पियो आहे नक मां गंद वात मां थुका पर नबी ऐं क़ुरान सां सचो आहे अज मां अल्लाह जो भी तोखे सलाम हुजे आओ त जन्नत ॾियां ये इज्जत है नबी से ये करे कुरान ये करे वो नबी ये को सोनन जो सरदार सोनन जो सरदार आहे हां अमामना ते जदी नबी माखे जायो वेठी मक्के में शाम जो मारियो अखन सां भई ॾिसां ये लाइट बरी वई कुरान मथे थिया क्यों दिन जो चंद्र एॾो सुहिणो न आहे जो मुस्तफा सुहिणो हुजूर जो चेहरो भी तो चेहरो बड़ा कुरान वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा दादा सुभान अल्लाह कर तो दुआ मा वद्दाक रब्बुक व मा कला कुरान मिशन तब्दी कला का कंपोआ आद को लो बुधाए सुभान अल्लाह भजीवन शैतान जे यारी हिन सां तिमन को भजीवन या घड़ी वांग मिलाई बिस्ता जे बाग मस्जिद में आवे मस्जिद में होटल जो पैसा भनी नास कोई दो होटल वाला भी एडा छाना यंग पैसे की भजी पई आ दवरी सिरा दे तो क्या ले आया मस्जिद में जदी सिर सजदे में रखी कहंदो है सुभान रब्बी अल आला उन में यकीन कर तो तू रब के ॾिसी रही ये तू न थोड़ी यकीन हो न थी तो अल्लाह तो के ॾिसी रही खिले तो सही बाबा काढम चो सुभान अल्लाह आहे मज़ो कुरान छातो पढ़ा कुरान मज़ा उते थी मरी वेंदे तो बड़ा पानी बचा रानी न थी शराबी न थी व्याजी न थी जुआरी न थी मुशरिक न थी हां अल्लाह गैरत वाला नबी तो चे सोने सहाबी के साथ जी साईं के तू गैरत वारो तो को दीक मां मोहम्मद गैरत वारो मां मोहम्मद को दीक अल्लाह गैरत वारन के रब पे समझियो बेशक मुशरिक के आयशा थियो जो रब न तो सुने भाई दा रब क्यों थी दा हुक्म रब जो कहजो अल्लाह जो अल्लाह लहुल खल्क़ वल अमर कंजा को तो क्या पड़ियो सिक भी हिन जी आ तुम बुझो खुदा जो कसम जे हिन सां दोस्ती रखे त पार थी वने रब लेखो ही न करे हज़रत उस्मान यारी रखी कुरान सां कुरान दोस्ती रखी उस्मान सां कुरान पढ़दे जान दे नहीं वो रत जा कतरा तो कुरान दे लगा अन्या कहीं हो कुरान उठे रखो अल्लाह वसयकफीकहुमुल्लाह हुवा हुवस समीउल अलीम सुभान अल्लाह ये तो लुत्फ दो जे कुरान बेशक अरे कुरान पढ़ते बुधंदे मौत जाई वाह वाह थी वई वाह 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 जिक्र करने मौत जाई नबी ते दुरूद पढ़ते मौत जाई फिर सजदे में जाई नमाज में मौत की कमाई वारे वादा बहादुर अजू कुरान पढ़ायो थी जो अमर के कब्र में रहा
एड़ा बच्चा काॾो अचनि सॼी राति कंहिंजे कब्र ते बैत पढ़ रुबायूं रुहीरा कसीदा कवालियूं टके जो सवाब न मिलंदो टे कुल पढ़ ख़त्म क़ुरान जो सवाब हिकु दफ़ो यासीन पढ़ो ॾह क़ुरान जे ख़त्म जो सवाब असांखे टे शयूं ॾिनई हिन उम्मत खे हिकु कलाम अल्लाह ॿियो रसूल अल्लाह ॿियो बैतुल्लाह अचो कुरान खे ॿुधो अमड़ियूं तव्हां घर में कुरान ॿुधो दोस्तो जेसिताईं आवाज़ वञे थो अचो हिकु खणी आ कुरान सॾाई थो चवई थो जो मूंखे सुञाण हुते मां सुञाण बेशक सुभान अल्लाह इबादत कंहिंजी अल्लाह जी ज़िक्र कंहिंजो ज़िक्र अल्लाह या अय्युहल्लज़ीन आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा के तो ईमान वारो घणे में घणो मांखे याद कयो तो याद क्यों पूछा दीने कि ता फर्श ते याद क्यों मां अर्श ते याद किया ता मानू में याद क्यों मां मलाइका में याद काथे लिखलो कुरान में फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून माई मरे में बंद कमरे में रब के याद करे ये कुरान जवा छत चीरे अन मंदाता मेवा बंद कमरे में रब पे खड़ा आयो ज़करिया अलैहिस्सलाम नबिया गिरो जागंदो क्या बे सरतालो ला थई मरियम के चई हेरे के तू कंजे तरफ ते वई जवे दी बाबा कंजे तरफ ते न वईया तिन दियन जे जाते 8 दिन लातई रात जो भूख दे नंद न पे आई उनिया के सजम जंजो ही ऐलान फज़कुरूनी अज़कुरुकुम अरे मथे थे कुरान उन्हीं के सजदो कर जेको तुझे करे निंड ही न मन मथो मिटीअ जा प्यान उन्हीं के तो सजे ये के मरिया उन्हीं के तो सजे ये के निंड उन्हीं के तो सजे वो तुझे करे निंड न तो करे कि तू जाता हूँ सदी जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अच्छा कुरान ने तो क्या जो साहबा अल्लाह का थोड़ा बुरा दी जो खैरात के मौके ते घर बैठे कुरान हाने घर मोटी वेने ये रास्ता अल्लाह वट शाह जी रब लेखो ही न कर हिनका मरियम जी के मां कंजे तरफ ते न वईया हे दिसमे वो सुभान अल्लाह है केना हिन जी मंद केना हिन जी मंद केना के मां कंजे तरफ ते वजा मंद वाला मेवा हुजना बंद कमरे में शक्ति चीरे अन मंदा दा मेवा रब थो खाए सरकार अब्दुल्लाह के कालत हुआ मिन इंदिल्लाह दिल खुश किया ये कौन में सुकून में कुरान ॿुधो अथव हे भी एड़ा सियाना जलसे वाला एड़ो ही शामियाने जो लोड़ो ॾिनो तो बचड़ो दर जी जाग बचाई हां न त हिकिड़ो हेॾो निकितो वेंदो को काॾो अॼु कुरान जे करे अदब सां ॿुधो थी अॼु तुंहिंजो अंदर धोखे इंशाअल्लाह ईमान ताज़ो थी इंशाअल्लाह कि कालत हुआ मिन इंदिल्लाह बाबा हे मेवा अल्लाह जे तरफ काडो अल्लाह उलाउज़ बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास ये तो पालनहार बीमा मालिक बीमा माबूद बीमा
दिल जे दर्द सां तो ॻाल्हायां मन अल्लाह के हिकिड़े खे निमाज़ी करे वञे जलसो कामयाब बेशक शिरक जी बूम बणा चांदन में कोने अल्लाह चांदन के तौहीद जे रंग सां नवाज़ियो हा या मौलाना जी मेहनत आई साईं अहमद खान चांदे रहमतुल्लाह अलैहि जी मेहनत आई वॾो आलिम हो हा अरे बातिल जंहिंजे आॾो झुकी पैदा हा जंहिंखे रब हदीस जे इल्म सां बि नवाज़ियो हो क़ुरान जे इल्म सां बि नवाज़ियो मुबारक तो चांदियो चांदन में आलम चोटी जाती गुजरिया अरे जतो में आलम सुल्तान अहमद रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम मां थेलो खणी बस में विहारींदो मां टे कलाक क़ुरान पढ़दो दुनिया चवंदी क़ुरान जो टोबो हा रते डेरे में जंहिंजी मस्जिद में ख़बर आहे ये कमाया रिंद साहब एडी चैलेंज ॾिनियूं जो अॼु ॾींहं ते बातिल ॻाल्हाए थो न सघंदो सदको वञा जॾहिं दुनिया मां लॾे हो जनाज़े में वियासीं ये काबे जे मुक़दस अल्लाह कोड़ा अखियुनि में वही आहे मां जो हारे रिंद साहब अल्लाह क़बर रोशन कंदी जो तोखे रब एतिरी क़ुरान जे करे ताक़त ॾिनी जो गाजूं कने शींहं जियां बातिल झुकी पवंदा तौहीद जो परवानो मेखे साहब रहमतुल्लाह अलैहि जे वाइज़म खुदा जो कसम कंदन जा हिंदू हे कुरान हथ में बजना उते जो ते कलमो पढ़ी मुसलमान जांदे साहब एदो चौके जो आलिम साईं अब्दुल्ला चांदियो उस्ताद उलमा जेको साईं ॿेर वारनि जो भी उस्ताद इहो चांदे साहब खे भी क़बर में अल्लाह क़ुरान जे करे शाम नसीब कंदो एड़ा आलिम काॾो वञे अॼु क़ुरान वारा थी सुभाणे क़ुरान भी वेंदो क़ुरान वारा भी मता रत रोए खुदा के रहम न ईंदी अॼु चवे जोखिन मां पाणी वाहा कोड़ो ज़मीन ते किरण लॾींदो मां अॻे मां माफ़ी जो कलम खयूं अल्हम्दुलिल्लाह कलाक मां मथे ॻाल्हायो थकल पुराणो हेॾी मंज़िल करे आयो दर्द सां ॻाल्हायो अल्लाह मुंहिंजे ॻाल्हाइण खे क़बूल करे आमीन ए नात खान आंदो ॿ गज़ल चवंदो